तहरीक इंसाफ़ जो कारकुन अली बिलाल पुलिस के तशद्दुद में न मुओ है। संदसि मौत रोड हादसे सबब थियो। पंजाब के निगरान वडे वज़ीर मोहसिन नकवी IG पंजाब उस्मान अनवर की लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। निगरान वडे वज़ीर मोहसिन नकवी चयो त मूं ते पहिरीं साज़िश ऐं हाणे क़त्ल जो इल्ज़ाम हयो वियो। अली बिलाल के मौत का पोइ PTI पारां मुनज़्ज़म अंदाज़ में माण्हुनि खे गुमराह कयो वियो। अली बिलाल के वालिद के 1 करोड़ रुपयनि की आछ कंदे चयो वियो त तव्हांखे हुकूमत ख़िलाफ़ मौक़िफ़ ते क़ाइमु रहणो आहे। IG पंजाब उस्मान अनवर चयो त बिलाल के मौत ते PTI पारां कयल साज़िश के नाकाम बणायो वियो आहे। PTI कारकुन बिलाल जो मौत गाड़ी तां हेठि किरण सबब थियो। बिलाल ते मुबैना तशद्दुद बाबत PTI पारां जारी कयल वीडियो जाली आहे। समूरा सबूत अदालत में पेश कंदासीं। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत कलम 144 की भंजकड़ी वाले केस में PTI अगवान अली अमीन गंडापुर के इश्तिहारी करार ॾियण की कार्रवाई शुरू कर दी। अली अमीन गंडापुर की ज़मानत वाली दरख्वास्त खारिज। अली अमीन गंडापुर के गैर हाज़िर रहने से अदालत खेसि इश्तिहारी करार ॾियण की कार्रवाई शुरू कई। PTI अगवान अली नवाज़ अमान की हाज़िरी का छूट वाली दरख्वास्त मंजूर। अदालत ॿुधणी 12 अप्रैल ताईं मुलतवी कर छॾी। इमरान खान के गिरफ्तार किया वियो तो तहरीक इंसाफ़ की क़यादत में कंदुसि। शाह महमूद कुरैशी जो इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं। शाह महमूद कुरैशी चयो तो पहिरीं ॻाल्हि त इमरान खान के गिरफ्तार न किया वेंदो छाकाणि त उनजो को भी जवाज़ न आहे। जेकॾहिं सियासी मसलहत ख़ातिर इमरान खान के गिरफ्तार किया वियो त उहा अवाम सां हुनजो राब्ता काटा करण की मज़म्मत जोगी कोशिश हूंदी। जेकॾहिं इमरान खान के गिरफ्तार किया वञे थो त पोइ पार्टी जो एक स्ट्रक्चर मौजूद है जे तहत पार्टी की जिम्मेवारी आर्जी तौर पर मूंखे सौंपी वेंदी। रहनुमाई ऐं असूल इमरान खान जा हूंदा ऐं क़यादत भी इमरान खान जी हूंदी। मुंहिंजो किरदार इमरान खान के हुक्म मुताबिक हूंदो ऐं उहो किरदार आर्जी हूंदो। इंतखाब होगा लेकिन पहले एहतसाब होगा। इलेक्शन होगा, जरूर होगा, लेकिन इंशाअल्लाह ताला पहले तराजू के दोनों पलड़े बराबर किए जाएंगे। वरना ना कोई इलेक्शन मानेगा, ना कोई तुम्हारी कोई बात मानेगा। पहले तराजू के दोनों पलड़े बराबर करो, उसके बाद सुबह इलेक्शन करा लो, मुझे कोई एतराज नहीं। चूंडू थींदियूं पर पहिरीं ताराज़े जा ॿई पुड़ बराबर कया वञनि। चूंडनि खां अॻु एहतसाब ऐं कुझु फ़ैसिला थियणा आहिनि। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो फैसलाबाद में जलसे के ख़िताब। मरियम नवाज़ चयो त मुल्क में मुआशी तबाही जी ज़िम्मेवार पानामा बेंच आहे जे नवाज़ शरीफ़ के निकाली ॾेई हिकु नशई ऐं नाअहल शख़्स के अवाम ते मड़े छॾियो। क़ौम पानामा बेंच ऐं साकिब निसार के न छॾींदी। साकिब निसार हाणे भली सादिक ऐं अमीन जा सर्टिफिकेट वापसि वठे पर क़ौम खेसि माफ़ न कंदी। आसिफ सईद खोसा आइन कानून ऐं अवाम जो तमाशो बनायो। हाणे अवाम तव्हांखे घरनि में आराम सां लिकण न ॾींदो। पानामा बेंच रुगो नवाज़ शरीफ़ मां दुश्मनी न कढी पर अवाम सां भी दुश्मनी कई। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साज़िश कंदड़ वारी वारी सां ॾोह मञी रहिया आहिनि। एस्टेब्लिशमेंट इमरान खान के किचिरे जो दॿो सम्झी उछले छॾियो। हाणे इमरान खान जा सहूलियतकार हिकु करे फ़रार थी रहिया आहिनि। ऐं कलंदर लाल शहबाज के 771 उर्स जूं सेवण शरीफ़ में तकरीबूं शुरू थी वियूं। गवर्नर कामरान टिसोरी मज़ार ते चादर चाढ़े सालियाने उर्स जी तकरीबुनि जो इफ़्तिताह कयो। सिंध समेत मुल्क जी कुंड कुर्श मां पांधीअड़ा सेवण शरीफ़ पहुतल। पांधीअड़नि जे लाइ उर्स जे मौक़े ते सिक्योरिटीअ जा सख़्त इंतज़ाम।